आम ख़बर मथे पहुचाईंदा हलूं। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त कंहिं बि माउ जे पुट खे हिमत न आहे जो सिंधियुनि जा क़ौमी सुञाणप कार्ड जारी न करण जो फ़ैसिलो करे। ख़बर मथे पहुचायूं पिया। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त वफ़ाक़ जे अहिड़नि क़दमनि ऐं बयान सां नफ़रतूं वधंदियूं आहिनि। शेख रशीद खे बयान ते सिंधी क़ौम खां माफ़ी वठणु घुरिजे। तफ़सील मालूम कंदासीं नजीब नाइच खां। जी नजीब, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, काल जो शेख रशीद पारां बयान दिनों वियो सिंध में ख़ासतौर कराची में सिंधी माण्हुनि खां अलावा ॿियारनि जा शनाख्ती कार्ड जारी करण के हवाले से वज़ीर आज़म है फ़ैसिलो कंदो। हुन चयो त हिकिड़ा माण्हू जेको आहिनि इन ॻाल्हि हिमायत में आहिनि त सिंधियुनि जा शनाख्ती सुञाणप कार्ड जेको आहिनि उहे कराची में ठाहिण घुरिजनि। हिकिड़ा माण्हू जेको आहे उनकी मुखालफ़त कनि पिया। हुन चयो त इहो मामिलो हुन खां मथां आहे, इन करे वज़ीर आज़म पाण जेको आहे इन बाबति फ़ैसिलो कंदो। इन हवाले सां जेको आहे रद्दमल आयो आहे पीस पार्टी जो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त शेख रशीद जेको आहे कंहिं बि सूरत जेको आहे इहो फ़ैसिलो नथो करे सघे त हू जेको आहे कराची जे माण्हुनि खे कराची में रहंदड़ सिंधी माण्हुनि खे जेको आहे सुञाणप कार्ड जारी कराए सघे थो या न। इहो सिंध जा माण्हू जेको आहे उहो पाण फ़ैसिलो कंदा त उहे न सिर्फ़ु उहो पंहिंजो सुञाणप कार्ड ठाहे था सघनि बल्कि ॿिया जेके माण्हू ॿियनि इलाइक़नि खां आयल आहिनि उन बाबति बि जेको फ़ैसिलो आहे उहो बि सिंधी माण्हू ई कंदा। इन करे शेख रशीद जेको आहे हुन चयो त शेख रशीद सदाईं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे जेके ॾकेड़ पैदा कनि। हुन चयो त हुनजी का बि अहमियत न आहे। वफ़ाक़ सरकार इन हवाले सां को बि फ़ैसिलो करण जो इख़्तियार नथी रखे थी। ठीकु आहे नजीब, वॾी महिरबानी अमन जी तफ़सील खां आगाह करण लाइ।